सिंधी असांजी जेका तमामु ख़ूबसूरत ढगी है, जो खीर तमामु घणो मशहूर है। असांजी इहा अहिड़ी नस्ल आहे जे सिंध जो सर फ़ख़्र सां बुलंद करे छॾियो आहे। इन जे खीर जो मुक़ाबिलो थियो, जंहिंजो पहिरें इनाम जो हक़दार थियो हाजी बशीर अबड़ेजो साहब। तक़रीबन 12.96 लीटर इन टाइमिंग जी जो खीर की जेका मिक़दार हुई उन जो थियो हाजी बशीर अबड़ेजो साहब। नंबर इनाम साईं महिरबानी करे स्टेज ते अचो। सेकंड प्राइज कुंडी जेका पंहिंजी रेड सिंधी जेका ढगी है उन जो सेकंड प्राइज वञे तो कामरान राजपूत साहब के। इन जी जेका ढगी है उन ॿिनि टाइम ते 10.5 लीटर खीर ॾिनो कामरान राजपूत साहब। थर्ड नंबर ते जेका रेड सिंधी के सिलसिले में गाड़ी असांजी जेका ढगी है उन जो 3 नंबर ते जेको खीर जो मुक़ाबिलो थियो। 3 टाइम ते जेका असां जेका खीर जी दुआई कई उन जो जेको तक़रीबन 9.9 लीटर इन टाइम ते थियो शबीर अबड़ेजो साहब। इन खां पोइ असांजी जेका थरी जेका नस्ल है उन जो खीर जो मुक़ाबिलो असां करायो। उन जो पहिरियों जेको इनाम जो जेको हक़दार हो गुल मोहम्मद कुगियो साहब, जंहिंजी ढगी ॿिन्ही टाइमिंग जी जेको खीर जी पैदावारी 14.34 थी। जनाब गुल मोहम्मद कुगियो साहब। इन खां पोइ 2 नंबर ते जेका थरी नस्ल जी जेका ढगी हुई उन जो खीर हो 13.46 लीटर ॿिन्ही टाइम जी जेका मिल्की हुई। इन जो नालो आहे इन प्राइज जो सेकंड प्राइज जो जेको हक़दार आहे सावण बुरड़ो साहब। सावण बुरड़ो साहब। वॾनि जानवरनि जी जेका खीर जो जेको मुक़ाबिलो इहो मुकमल थियो। हाणे अचूं था नंढा जेके जानवर आहिनि जेके असांजे हिंदू बकरियूं आहिनि उन जे सिलसिले में असां सभिनी खां पहिरीं मुक़ाबले जो आगाज़। पहिरों नंबर जेका आहे वॾी 12.96 नंबर ते आहे पंहिंजी कामरान राजपूत। उन जी जेका आहे रेड सिंधी 10.52 नंबर जेका आहे शबीर अबड़ेजो जी ढगी आहे रेड सिंधी 9.96 हिकु जेको आहे सो हाणे थरी नस्ल में
गाड़ी ॿियो नंबर जेका थरी ढगी आहे ये सावण गुलो इन जी ढगी जेका आहे सा 13.46 पंज नंबर को आहे सो ठीक ॿियो नंबर आयो आहे गाड़ी माशाल्लाह थरी ढगियूं जेके न ॾाढी मलीर खां घटि पैदावार ॾींदियूं पर माशाल्लाह भाॼी जी महिनत आहे अॼु ढगियुनि खे थरी ढगियूं पायूं सभिनी भाॼियुनि खे मुबारक अल्लाह ख़ुशि रखे आबाद रखे ऐं सदा ई मेला आबाद हुजनि ऐं पंहिंजे जाननि